डेरकीअ में औरतुनि एहतिजाज कंदे चयो आहे त पुलिस वडेरे जे चवण ते नौजवाननि खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। डेरकीअ जे ॻोठ सादिक महर जे रहवासी औरतुनि एहतिजाज कंदे इल्ज़ाम हयो त बाअसर वडेरे गुलाम नबी महर राइफल घड़ी ऐं 10 तोला सोन चोरी करण जो इल्ज़ाम हणी असांजे 3 नौजवाननि खे खेंजू पुलिस हथां गिरफ़्तार कराए गुम कराए छॾियो आहे ऐं चोरी वापस कराइण जे शर्त ते असांखे पंहिंजे ई घर में कैद कयो आहे। हुननि चयो त असांखे ख़दशो आहे त किथे पुलिस असांजे गिरफ़्तार थियल 3 नौजवाननि खे कूड़े मुक़ाबले में मारे न छॾे। एहतियात कंदड़नि एसएसपी घोटकीअ खे अपील कई त वडेरे जी कैद मां बाज़ियाब कराए गिरफ़्तार थियल नौजवाननि खे आज़ाद कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। बे पासे इल्ज़ाम हेठि आयल वडेरे गुलाम नबी महर ॿुधायो त मूं औरतुनि खे कैद नाहे कयो, बाक़ी मुंहिंजी चोरी थियल आहे जंहिं में हारियुनि खे गिरफ़्तार करायो आहे। होॾां पुलिस ॿुधायो त नौजवाननि खे गिरफ़्तार कयो हो जिन खे आज़ाद करे छॾियो आहे। हाणे हू असां वटि नाहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk